अस्सलाम नाज़रीन, नवान सिरा हक़सत न्यूज़ में अवां सभिनी खे भलीकार चऊं पिया। ख़बर शामिल कई पिया दौलतपुर सिफन खां। दौलतपुर जे नौजवाननि ऐं समाजी अॻवाणनि जी लॻातार कोशिश सां दौलतपुर सिफन में लाइब्रेरी जो हलंदड़ कम जो डिप्टी कमिश्नर ज़िले शहीद बेनज़ीराबाद इब्रार अहमद जाफ़र एसी काज़ी अहमद दादन खान लाशारी ओचितो दौलतपुर पहुची टाउन कमेटी दौलतपुर जे ऑफिसर ग़ुलाम नबी डायरीअ सां गॾु लाइब्रेरीअ जो मुआइनो कयो ऐं हलंदड़ कम जो जाइज़ो पिणु वरितो। जॾहिं त डिप्टी कमिश्नर पारां रूरल हेल्थ सेंटर दौलतपुर जी पिणु विज़िट कई। उन मौके ते डिप्टी कमिश्नर इब्रार अहमद जाफ़र एसी दादन खान लाशारी ऐं टाउन ऑफिसर ग़ुलाम नबी डायरीअ जी महिनत खे साराहियो ऐं लाइब्रेरीअ जे कम जी पिणु वाखाण कई। उन मौके ते डिप्टी कमिश्नर इब्रार अहमद जाफ़र टाउन कमेटी ऑफिसर ग़ुलाम नबी डायरी एसी दादन खान लाशारी खे हिदायतूं कयूं त दौलतपुर सिफन में सफ़ाई सुथराई जो ख़ासि ख़्यालु रखियो वञे ऐं कंहिं बि क़िस्म जी सुस्ती न थियणु घुरिजे। साफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे टाउन कमेटी ऐं दौलतपुर जे ऑफिसर ग़ुलाम नबी डायरीअ चयो त दौलतपुर सिफन में लाइब्रेरीअ जो हलंदड़ कमु जल्द मुकमल कयो वेंदो। रिपोर्ट कराए फ़क़ीर हक़ नवाज़ कलंदरी हक़ सच न्यूज़ दौलतपुर सिफन।